सुप्रीम कोर्ट में पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी की रोलिंग खिलाफ चौधरी परवेज़ इलाही की दरख्वास्त ते ॿुधणी जारी है। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल सभिनी धुरिन जो मौक़िफ़ ॿुधण बाद फैसलो जारी कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट में पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रोलिंग ते चीफ जस्टिस उमर अता बंदियाल की सरबराही में टिकुनी बेंच ॿुधणी करे रही है। ॿुधणीअ दौरान अदालत जा सिक्योरिटी इंतजाम रेंजर्स हवाले थियल आहिनि, जॾहिं त कोर्ट रूम में सियासी अगवानन तोड़े कारकुनन के दाखिला ते पाबंदी लगाई वही है। सुप्रीम कोर्ट बार के अगुड़े सदर लतीफ अफरीदी अदालत का समूरन बार काउंसलर्स तरफा फुल कोर्ट बेंच जोड़न जो मुतालबो करे छड़ियो है। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल है 10 बार काउंसिल के सदर के चवण ते फैसलो नथो दई सके। ही केस असाजे आर्टिकल 63 की राय की बुनियाद ते है। सभिनी धुरिन के ॿुधण बाद आइन ऐं कानून के दायरे में फैसलो ॿुधायो वेंदो। ॿुधणी दौरान पीपल्स पार्टी के वकील फारूक एच नाइक चयो त केस में धुर बणजण वारियूं दरख्वास्तूं भी दाख़िल कई वयूं आहिनि। चीफ जस्टिस चयो त ॿियूं दरख्वास्तूं भी ॾिसंदासीं। फारूक नाइक साहब पहिरीं शुरुआती केस के ॿुधी वठूं। जस्टिस एजाजुल हसन सवाल किया त छा डिक्लेरेशन ऐं पार्लियामेंटी पार्टी के एक ही शख्स हिदायत दई सके थो। डिप्टी स्पीकर के वकील चयो त आइन ऐं सियासी पार्टियुनि जा हक वाज़े थियल आहिनि। जस्टिस मुनीब रिमार्क्स ॾींदे चयो त डिप्टी स्पीकर पंहिंजी रूलिंग में चयो त सुप्रीम कोर्ट के फैसले मुताबिक पार्टी सरबराह डायरेक्शन ॾींदो आहे। डिप्टी स्पीकर सुप्रीम कोर्ट के फैसले जो हवालो ॾेई रोलिंग ॾिनी, जेको नुक़्तो अव्हां खे खणणु चाहियूं पिया इहो असां समझी विया आहियूं।